दोस्तों दिवाली के मौके ते असांजे प्यारनि दोस्तनि डीके दिलशाद कुमार गोठ सियार विक्या ऐं गोठ पाबोर खां जामल शिवाणी ऐं गोठ वेड़ीजब खां डीके दिलीप कुमार हेमाणी ऐं शहर डिप्लो खां अमृत कुमार सुमाराणी ऐं गोठ गालब शाह खां दिलीप परमार ऐं शहर चाचरो खां महेश बीराणी ऐं गोठ कोरल खां गुड्डू उर्फ मुकेश कुमार थानाणी ऐं डॉक्टर अशोक कुमार गोठ ननाई ऐं ननाई खां सुरेश कुमार मेघवाड़ तीरथ वलासाई शहर डिप्लो ऐं सुरेश मेवाणी शहर डिप्लो ऐं अवांजो प्यारो दोस्त लक्ष्मण दास पदवाणी जेको सभिनी हिंदू भाइरनि खे दिवाली जे परमस्त मौके ते वाधायूं ॾींदे हिकु पोइट्री पेश कई आहे जेको तव्हांखे ॿुधायूं था। जोगी रेहान जूपा ॾियारी उदास आहे, जोगी रेहान जूपा ॾियारी उदास आहे, सिंध साण हेल रूपा ॾियारी उदास आहे। ॾींहनि जो रूह सारो आ दर्द धुंध वारियो, ॾींहनि जो रूह सारो आ दर्द धुंध वारियो। कहिड़ी प्रीत पूजा ॾियारी उदास आहे, जोगी रेहान जूपा ॾियारी उदास आहे, सिंध साण हेल रूपा ॾियारी उदास आहे। ॾिण खे ख़बर ॾुखनि जी, ॾिण खे ख़बर ॾुखनि जी, ईंदे हुते लॻी वई, मायूस जिंद हड़का ॾियारी उदास आहे। पर साल दीप ॿारे, पर साल दीप ॿारे जेका हुई मलाई, सिंध मंझ अॼु उहा सा ॾियारी उदास आहे। छा लाइ हाल अहिड़ो मोहिन मिटी कयो आहे, छा लाइ हाल अहिड़ो मोहिन मिटी कयो आहे। ही दूर ॾे थो दड़का, ही दूर ॾे थो दड़का ॾियारी उदास आहे। मिसकीन जी हयाती ॾुखड़नि छॾी जलाए, मिसकीन जी हयाती ॾुखड़नि छॾी जलाए, अखड़ियुनि में आग अलका ॾियारी उदास आहे। भित ते भरे शबाना, भित ते भरे शबाना, पोइ फ़क़ीर पियो थो, सोणे लाइ सुदके ॾियारी उदास आहे। जोगी रेहान जूपा ॾियारी उदास आहे, सिंध साण हेल रूपा ॾियारी उदास आहे, ॾियारी उदास आहे।